उमरकोट रिपोर्टर सूरज कुमार। उमरकोट शहर में हलंदड़ 30 खां वधीक काठियुनि जा आरा मशीनुनि मालिक पारां ॿेले खाते जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सूमर ॾींहुं 11 अक्टूबर खां काठियुनि जा आरा मशीनूं एहतिजाजन बंदि करण जो ऐलान करे छॾियो। आरा मशीनुनि एसोसिएशन जे सदर अली खाड़ट जे अॻवानी में इमरान अशोक माली, विनोद कुमार, अली गुल बब्बर, सोपतार चानियो, डोलो भील, शंकर जटियो ॿियनि एहतिजाजन आरा मशीनूं बंदि करण जो ऐलान कयो। ॿेले खाते पारां जंहिं वणनि जी वाढी जी सख़्तीअ सां मना कयल आहे, असां उन वणनि जी काठी ख़रीद नथा कयूं, पोइ बिना जवाज़ नोटिस ॾेई ही साए तंग कयो पियो वञे। असां ज़मींदारनि खां सुकल वण वठूं ऐं उन मां काठियूं कढी विकिरो कयूं था। हुनजे बावजूदि ॿेले खाते जा मलदार आरा मशीनुनि ते अची ॾंड हणी तंग पिया कनि। 11 अक्टूबर सूमर खां शहर जी सभु आरा मशीनूं ॿेले खाते जे मलदारनि जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजन बंदि हूंदियूं। अली खाड़ट, सदर आरा मशीन एसोसिएशन। 30 साल का आरा हलायूं पिया। असां नोटिफिकेशन हींअर आयो आहे ऐं असीं थर जी काठी या ॿी का कोन वठंदा आहियूं। असीं ज़मीनदारनि खां काठी वठंदा आहियूं जेको सर्विस ज़मीन मुंहिंजा आहे ऐं उनजे करे नोटिफिकेशन मिलियो आहे। हाणे सूमर खां असांजा आरा बंदि थींदा। ॿाहिरां काठी अचे कोन बि, जेको ख़रीदारी कनि पिया कराची जे धिके वारा या ॿिया ही धका कराची जा हिते लॻी विया आहिनि, उहो माल कराची वञे पियो जाम, उहो बंदि थी वञे। हरीश आहे, मिठाई जो दुकान है मुंहिंजो, अमरानी स्वीट्स। मुंहिंजे हिसाब सां जेको असांजो कमकार हले पियो सॼो काठी ते हले पियो, गुटके ते। जेकॾहिं आरा बंदि थी विया, काठी पाण खे मुहैया न थी त असांजो काफ़ी नुक़सानु थींदो। न सिर्फ़ु असीं दुकानदार बेरोज़गार थींदासीं, असांजा मज़दूर आहिनि बेरोज़गार थींदा। तक़रीबन उमरकोट में हींअर साईं 200 जे लॻभॻि दुकानूं आहिनि। 200 जे लॻभॻि दुकानूं, जेकॾहिं हिकिड़ी दुकान ते एतिरा मज़दूर एतिरा दुकानदार आहिनि त उन्हनि जो हशर कहिड़ो थींदो, तव्हां पाण ॿुधायो। काठी ते जे पाबंदी आई आहे न त साईं ॿारहीं थर जी काठी ते पाबंदी आई आहे, हिते जी काठी बंदि थी त पोइ काफ़ी नुक़सानु थी वेंदो साईं। असांजो मुताबिक़ो इहो आहे त साईं हिते जी काठी जेका ॿनियनि जी आहे, जेके पंहिंजे उमरकोट साईं, असांजो अर्ज़ु इहा आहे उमरकोट जा चूंडियल नुमाइंदा, जज साहब ऐं जेके बि इंतिज़ामिया आहिनि, इहे इन्हनि जो नोटिस वठनि ऐं असां लाइ का पंहिंजो सहूलियत मुहैया कनि।